अस्सलाम वालेकुम नाज़रीन, हमारे सिराए 4 जेडियो न्यूज़ यहाँ वज़ीर उन्नर ख़बर शामिल कयूं था। असद सूमरे जी दौलतपुर फन लॻा ॻोठ अली नवाज़ चांडियो में 3 महीना अॻु कार जे इल्ज़ाम हेठि 13 साला साइमा चांडियो 8 वरीअ जी मासूम भेण मायरा चांडियो जे क़त्ल केस में पब जो पुलिस जवाबदारनि खे गिरफ़्तार नाहे करे सघी। हुन सिलसिले में क़त्ल थियल न्याणियुनि जे पीउ मोहम्मद लाइक चांडियो ॻोठ चङो मुड़ुसु लुकमान चांडियो मीडिया आॾो दाहींदे चयो त जवाबदार धुर जे गुलाम शबीर चांडियो पारां केस तां हथ खणण लाइ मोतमार धमकियूं ऐं कूड़नि केसनि में फासण लाइ धमकाए पियो वञे। हिननि चौधरनि धमकियुनि जी ॼाण एसएसपी ऐं हद जे पुलिस थाणी जे एसएचओ खे पिण ॾिनी आहे। जेकॾहिं असांखे को जानी या माली नुक़सान थियो त उन ज़िम्मेवार अॻूणो एमपीए सैयद फसी अहमद शाह, संदसि मैनेजर आफ्ताब अहमद मीमुण ऐं वॾेरो गुलाम शबीर चांडियो ते हूंदी। हिननि मुबैना इल्ज़ाम हणंदे क़त्ल वारे वाक़े में लवस जवाबदार जन में गुलाम शबीर चांडियो, उमर मिट्टू, दिली जान गुलबार चांडियो खे मज़कूरा बासर मारू पनाह ॾेई वेठल आहिनि। हिननि इंसानी हक़नि जे तंज़ीमुनि बिलावल भुट्टो ज़लदारी, एसएसपी आईजी सिंध समेत बस वारनि खे तहफ़ुज़ ॾियण जी अपील कई आहे। अच्छा, ही जेको तव्हां प्रेस कॉन्फ्रेंस कयो पिया, तव्हां जूं 3 महीना 10 ॾींहं जेके अॻु में 2 न्याणियूं मासूम न्याणियूं क़त्ल थियूं, छा उन जा जवाबदार पुलिस गिरफ़्तार कया? मुंहिंजा जवाबदार कोन गिरफ़्तार थिया आहिनि ऐं मूंखे धमकियूं था ॾियनि, तूं केस तो हथु खण, न त तोखे जेको आहे असां मारींदासीं या कूड़ा केस कंदासीं। ऐं मीर ख़ान ऐं शामीर इहे जेके इन्हनि जो जेको आहे इन्हनि खे इन्हनि में केस में आणियो वञे, इन्हनि खे हथु कयो वञे। इन्हनि जा पुट जेके उहे ॾोहारी पुटनि ॿिन्हिनि जा, मीर ख़ान जो पुटु आहे ऐं शमीर जो पुटु आहे। ऐं मूंखे मौतमार धमकियूं था ॾियनि, लुकमान खे धमकियूं था ॾियनि। मूं मोहम्मद लुकमान वटि पनाह वरिती आहे ऐं उनखे धमकियूं था ॾियनि, चवंदा त जेको आहे तो छो हिनखे पनाह ॾिनी आहे ऐं तोखे कूड़नि केसनि में फासाईंदासीं। ऐं कूड़ियूं प्रेसूं कंदा वतन, रेस खान मोहम्मद ते प्रेसूं कंदा वतन। रेस खान मोहम्मद मुंहिंजी मदद कई आहे, उहो तक जो एमपी आहे ऐं जेको आहे मूंखे ख़तरो आहे, मूंसां ज़ुल्म आहे, बेगुनाह। छा तव्हांखे उन कहिड़नि माण्हुनि मां ख़तरो आहे? तव्हां उनजा नाला ॿुधायो। मूंखे ख़तरो आहे, गुलाम शबीर चांडियो आहे, उन जो ख़तरो आहे। उनखे सियासी माण्हुनि जी मदद आहे ऐं जेके माण्हू ॾोहारी गुरबल आहिनि जेके, उहे सभु हिन जी पनाह में आहिनि, शबीर चांडी जी में। जीअं त असां प्रेस पिया कयूं ऐं अर्ज़ु था कयूं, असांजे इलाइक़े में जेको आहे तो चांडिया बिरादर ऐं शबीर चांडियो जेको आहे तो ॿी चांडिया काफ़ी असांजा भाइर आहिनि, बिरादर वांगुरु आहिनि। ऐं जीअं त हिकिड़ो ई शबीर आहे जेको सॼो इलाइक़े खे तबाही जे निशाने ते पहुचाए पियो, क़ौमी जहिड़ा करणु चाहे थो त हीअ विढ़नि ऐं मासूम न्याणियूं बेगुनाह मोहम्मद लाइक जूं बचड़ा जेके मासूम हुआ हुए, ईअं सम्झो इलाइक़े जूं सभिनी जूं न्याणियूं आहिनि ऐं एॾो हुन क़त्ल कयो आहे, एॾो माना ज़ुल्म करे हाणे वरी हथ सां फेरिंग करे ऐं उन्हनि नंढड़े हिकिड़े पंहिंजे मां जेको उमिरि जो भाउ आहे उहो जवाबदार आहे, उहो ॿिनि खूननि में घुरबल आहे ऐं हुन जंहिंखे धकयो अथनि उनजो चाचो बि ॿिनि खूननि में जेको आहे सो घुरबल आहे। ऐं उन्हनि खे ई माना फिरादी करे ऐं चालबाज़ी करे ऐं चांडियनि खे ऐं लुकमान खे ऐं असां साहिब डायरी खे सिकंदर खे ऐं लाइक खे ॿियनि खे फासाइणु चाहे पियो, चाल हलाए थो ऐं उन लाइ आफ्ताब मेमण खे घुराए ऐं उते असांजे मिटनि माइटनि जा रस्ता ऐं घर वेझा आहिनि, उते गोलियूं हलाए जीअं त मासूम ॿार बि स्कूल नथा वञी सघनि ऐं उन्हनि खे ख़ौफ़ हिरास आहे, को बि माण्हू घरनि मां नथो निकिरी सघे। ऐं शबीर चांडियो जेको आहे उते कंहिं बि ज़मीन ते कब्ज़ो न आहे, जेको चवे थो त मुंहिंजे 3 एकड़ ज़मीननि ते साईं रेस खान मोहम्मद कब्ज़ो करायो आहे। असांजो सरदार अहिड़ो मौसन माण्हू आहे ऐं हुनजी मीडिया बंदि कई वञे, जीअं त हुनजे ख़िलाफ़ु जेको बि ॻाल्हायो आहे ग़लति ॻाल्हायो आहे ऐं सुठे माण्हू खे सुठे माण्हू जो कमु न आहे ॻाल्हाए, पर हीउ बेकार माण्हू आहे जेको चङे सरदार खे घटि वधि ॻाल्हाए थो। असांजो सरदार खान मोहम्मद हारी एमपी IPS 40 जो पीपल्स पार्टी सां हुनजो वास्तो आहे ऐं हू मज़लूमनि जी मदद जे लाइ हू किथे बि थींदो आहे। हीउ जेको बि थियो आहे सो सभु कुझु ग़लति थियो आहे। असांजो सरदार जेको खान मोहम्मद हारी आहे उहो बिल्कुलु भले सॼे PS 40 ते मुंहिंजो आवाम खां मुंहिंजा कंहिं बासर माण्हू खां पुछियो वेंदो त हू हिकिड़ो ख़ानदानी माण्हू आहे, हू हिकिड़ो सरदार आहे। हुनजे लाइ जेको बि कुझु कयो वियो आहे शबीर ख़ान प्रेस जेका कई आहे असां बिल्कुलु ग़लति कई आहे। 4 जेडियो न्यूज़ में फ़िलहाल एतिरो ई। वधीक खबरनि अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो 4 जेडियो न्यूज़।